अवामी न्यूज़ एसटी पारां 1 दिसंबर सकाफ़ती दिहाड़ो अचो खेट खेड़ियूं अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे सोबोटिरो का खबर ॾिना। सोबोटिरो लॻ ॻोठ जवाहर सुलेमान चन्ना प्राइमरी स्कूल में अवामी न्यूज़ जे हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। सकाफ़ती सॾ ते जवाहर सुलेमान प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर नसीरुल्लाह जामरो, उस्ताद महद मला, स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दियाणी धरती ऐं पंहिंजी सकाफ़त सां भरपूर मोहबत जो इज़हार कयो। इन मौक़े ते उस्ताद शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ऐं रवासिन सकाफ़ती रंग भरे छॾिया। शागिर्द शागिर्दियाणी इंसानी ज़ंजीर ठाहे सिंधी गीत, टेबलोस ऐं तक़रीरूं पिणु पेश कयूं ऐं सिंधी कलामनि ते रक़्स पिणु कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।